पता है देखा तो इतने यो की ट्राई जो थी ना माइट सां कचहरी कंदे टाइम थी वियो कॉल करे ॾिसूंसि भला। दोस्त कयासी दिलदारी ले हो दोस्त कयासी दिलदारी ले कन था दिलिया। हेलो माइट कहिड़ा हाल अथई? ॾे ख़बर मज़े में? हाँ बाबल ॾे हाल वाल कहिड़ा हाल अथई? ख़ैर ॾाढो टाॼाई थी वियो हुई, सफ़ा लश्कारो थी वियो हुई, ॾाढो घुमी फिरे वेठो। वाह 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 यार, हिते बोरियत थी पिया, ॾे ख़बर छा कजे? हेॾी ॾाढी मुछूं था थियूं ई वेठो ई घर जा जो बोर घुम फिर त गुंज के अलाए नी। हा यार चई सही थो, हलो पोइ ॾिसूं था केॾां निकिरूं था। ड्राइव ते पोइ जिथे पहुतासीं। હવે છોકરા તકડો તેલા या मुंहिंजो दोस्त टाइगर। घूम फिरता गुंज कुछ लंघनी 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 मुझे दिन कमनी तो न काई बेडो करे वजुदाई होने लोड़ तक पुरू पवनी 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 घूम फिरता गुंज। बदीन खां अॻिते जूनियर ॾिनो जवाब त जूनियर खे ऐं टाइगर खे दोस्त जे हवाले करे गाॾी रेंट ते खणी पंध खे अॻिते पटियोसीं। मिठी में अचूं ऐं मिठी जा गिदरा न वठूं त मिठी अचण जो फ़ाइदो न आहे। छा हे घणे विधी? गिदरी गिदरी किथे आहे? गिदरी मिठी जी यूं कतरो घणे आहे किलो? जी 80 रुपए 80 रुपए किलो। ऐं चिबड़? 100 रुपए चिबड़ 100 रुपए। चिबड़ ॾेखार। हे अथव मिठी जी गिदरी, मिठी जी ख़ासि सौगात आहे। हिकिड़ो ॾे हाली, हिकिड़ो ॾे। दोस्तनि में ॾेखारियां थो बि वठंदा हे आहे चिबड़, गिदरो नंढो गिदरो हूंदो आहे उनखे चइबो आहे चिबड़। हे हूंदो आहे खटो बि हूंदो आहे, टमाटे जी जॻह ते ॾाढो इन सब्जी बहितरीनु थींदी आहे। सब्जी थींदी है भली थींदी आहे? भली भली हलो पोइ वापसी वठूं था। हां महिरबानी। याद करके सही लगा। जो हाणे हलूं पिया मथे गड्डी भिट जितां तव्हांखे मिठी नज़र ईंदो हिकिड़े प्याले वांगुरु। त हींअर चङी ख़ासी हाइट आहे, अगरि गाॾी तां वञिजे त 5 मिंट लॻंदा, अगरि वॉकिंग करे वञिजे त 20 मिंट 25 मिंट लॻी वेंदा। तो झुड़ भाया दियो तो झुड़ भाया मथा लगे लुक जंडी पायो जान में दरिया वेठी दुख माण्हुनि लेखे बुख माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सजण यार जी
आर्या नीय पुनू वरी आर्या नीय